जी नाज़रीन, दादू खां अव्हां खे आगाह कयूं। दादू सिविल अस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में बिजली बंदि हुजण करे मासूम ॿार गर्मी में बेहाल थी विया आहिनि। हिकु ताज़ो ॼावल ॿारो फोत थी वियो आहे। गुज़िरियल केतिरनि कलाकनि खां वार्ड में बिजली बहाल न थी सघी आहे। जनरेटर बि न हलायो वियो आहे। मरीज़नि जे वारसनि जो चवणु आहे त बिजली बंदि हुजण करे हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अव्हां खे आगाह कयूं पिया, दादू सिविल अस्पताल में ॿारनि वारे वार्ड में बिजली बंदि हुजण सबबि मासूम ॿार गर्मीअ में बेहाल थी विया आहिनि। हिकु ताज़ो ॼावल ॿारो फोत थी वियो आहे। गुज़िरियल केतिरनि कलाकनि खां वार्ड में बिजली बहाल न थी सघी आहे। जनरेटर बि न हलायो वियो आहे। मरीज़नि जे वारसनि जो चवणु आहे त बिजली बंदि हुजण सबबि हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि।